Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. मुल्क जो नओं वज़ीर आज़म अॼु चूंडियो वेंदो। शहबाज़ शरीफ़ ऐं शाह महमूद कुरैशी मैदान ते अची विया। ॿिन्ही उम्मीदवारनि जा नामज़दगी काग़ज़ मंज़ूर। नए वज़ीर आज़म जी चूंड लाइ क़ौमी असेंबली जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे थींदो। शहबाज़ शरीफ़ जी कामयाबी जा चिटा इम्कान। नामज़दगी काग़ज़नि जी छंडछाण दौरान शाह महमूद कुरैशी ऐं अहसन इक़बाल तेज़ थी विया। नवे ॾींहनि में चूंडूं न थियूं त घरू वेढ़ थींदी। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद आर्मी चीफ खां मौजूदा सूरत हाल में मदाख़लत करण जो मुतालबो करे छॾियो। जेल भरियो तहरीक हलाइण जो बि ऐलान। रावलपिंडी जी लाल हवेली में एहतजाज खे ख़िताब कंदे शेख रशीद चयो त आर्मी चीफ खां मुतालबो आहे त मदाख़लत करियो ऐं सभिनी खे टेबल ते आणियो। मुल्क ईअं नथो हली सघे। जंहिं शख़्स ते फ़र्द जुर्म लागू थियो उहो धाड़ेल वज़ीर आज़म बणिजणु पियो वञे। इम्पोर्टेड हुकूमत ख़त्म न कई त मुंहिंजो नालो शहबाज़ शरीफ़ रखी छॾिजो। इमरान ख़ान खे चयो आहे त सभु इस्तीफ़ा ॾियो। मां सियासत छॾण जो सोचियो हो पर हिन वक़्तु इमरान ख़ान जो साथ छॾण खे गद्दारी सम्झां थो। क़ौमी असेंबली जी रुकनीत तां इस्तीफ़ा वारे मामले ते PTI में इख़्तिलाफ़ साम्हूं अची विया। पार्टी जी कोर कमेटी जे इजलास बाद फवाद चौधरी, हमाद अज़हर ऐं फ़ारूक हबीब चयो त असेंबली में चोरनि सां गॾु नथा वेही सघूं। नए क़ाइदे ऐवान जी चूंड बाद असेंबली जी रुकनीत तां इस्तीफ़ा ॾींदासीं। शाह महमूद कुरैशी इस्तीफ़ाउनि वारे फ़ैसिले जी तरदीद करे छॾी। शाह महमूद कुरैशी जो चवणु आहे त इस्तीफ़ाऊं ॾियण या न ॾियण बाबति फ़ैसिलो पार्लियामानी पार्टी जे इजलास में थींदो। ऐं नई वफ़ाक़ी काबीना जी जोड़जक इतिहादनि सां सलाह मशवरनि बात कई वेंदी। कोशिश हूंदी त मुल्की मईशत बहितर बणाए अवाम खे रिलीफ ॾियूं। वज़ारत उज़्मा जे उम्मीदवार शहबाज़ शरीफ़ जो चवणु आहे त मुल्क में नओं दौर शुरू कंदासीं। ॿिए तरफ़े एहतराम खे हथी ॾिनी वेंदी। भारत सां अमन जी ख़्वाहिश आहे पर कश्मीर मसइले जे हल खां सवाइ ख़िते में अमन मुमकिन न आहे। नवाज़ शरीफ़ जी वापसी ऐं केसिस बाबति सवाल जे जवाब में शहबाज़ शरीफ़ चयो त नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ केसिस खे कानून मूजिब ॾिठो वेंदो। अस्सलामु अलैकुम। टाइम न्यूज़